माई तू अञा सुती पई आहीं? सिज अची मथे ते बीठो आहे। अला पोड़ी छो निंड फिटाई थई? सुबह जो सवेर उथी मां छा कयां? मुझे पेकन मां मिलियल ॾाज वारा नौकर मुझे पारां पाणे ही घर जो कम कंदा। छड जान माई। बस अम्मा तुंजो डो नाहे, मुंजी किस्मत ही एड़ी आहे। हिकड़ी नूं आहे, उन जा भी इहे हाल आहिन। सुभाणे औलाद थींदई त उन जी तरबियत कीअं कंदीएं? भला मूं चयो हो छा त मुझे रिश्ते लाए राज गड कयो ऐं सुबह शाम रिश्ते लाए मुझे घर जा चक्कर हणो। आरजू न्याजू करे त मुझो संग मिलियो अथव। मां त राजी भी कोनस। इहो त तव्हां पे चयो त अगर इहो संग न मिलियो त मुझो छोकरो फाई खाइंदो, जहर खाइंदो। ऐं हां, जे मुझे लाए नौकर चाकर आहिन त मुझी औलाद भी दुखी कोन थींदी। उन्हन लाए भी नौकरन जो बंदोबस्त थी विंदो। हाणे अचे इहो पुटे त थड़ा दी ॾियांस मथे ते। हाणे मां अलग रहंदस। मां न थी रही सघां इन बाहि में। अई अम्मा अल्लाह जो खौफ कर। मूं तोखे छा चयो आहे जो धार थियण जूं ॻाल्हियूं पई करी?